ऐं क़ुर्बानी कंहिंजे मथां वाजिब थींदी आहे, केतिरी मिल्कियत हुजे, केतिरो मालदार हुजे, जंहिं शख़्स जे मथां क़ुर्बानी थींदी आहे। इन जो शरई उसूल इहो आहे, जंहिं शख़्स वटि ज़रूरत जे सामान खां अलावा हिकिड़ो सामान हूंदो आहे इंसान जी ज़रूरत जो, इंसान जे इस्तेमाल जो। कपिड़ा आहिनि, इंसान इस्तेमाल कंदो आहे, सवारी आहे, इस्तेमाल कंदो आहे, मोबाइल आहे, इस्तेमाल कंदो आहे, घर आहे, उन में रिहाइश इख्तियार थो करे। जेको बि सामान इंसान जी ज़रूरत जो आहे, इंसान जे इस्तेमाल जो आहे, उन खां अलावा जेको बि शइ आहे, उन खां अलावा जेकी बि इंसान वटि सामान मौजूद आहे, उन जी रक़म जेकॾहिं 52 तोला चांदी जे बराबरि बणे थी त उन जे मथां क़ुर्बानी वाजिब आहे। ज़कात ऐं क़ुर्बानी में फ़र्क़ु आहे। ज़कात उन जे मथां वाजिब थींदी आहे जंहिं वटि सोन हुजे, चांदी हुजे, या उन वटि कारोबारी सामान हुजे, या उन वटि नक़द रक़म हुजे, कैश पैसा हुजनि। पर क़ुर्बानी सिर्फ़ इन्हनि शयुनि ते न, बल्कि हर उन शइ ते थींदी आहे जेकी इंसान वटि ज़रूरत खां वधीक आहे, एक्स्ट्रा शइ आहे। हिकिड़ी गाड़ी ज़रूरत जी आहे, उन वटि 3 बीठियूं आहिनि, क़ुर्बानी वाजिब आहे। औरत आहे, उन वटि तोलो सोन जो आहे, अॼुकल्ह तोलो सोन जो बि 52 चांदी खां वधीक रक़म जो आहे, उन जे मथां क़ुर्बानी आहे। औरत वटि ॾाज जो सामान, हिकिड़ो ॾाज जो सामान हूंदो आहे जेको इंसान इस्तेमाल कंदो आहे रोज़ाना रूटीन जे एतबार सां, ऐं हिकिड़ो औरत वटि उहो ॾाज हूंदो आहे जेको पेटिन में पियो आहे, उन औरत जे मथां बि क़ुर्बानी वाजिब आहे। छो त इस्तेमाल जो न आहे, एक्स्ट्रा पियो आहे, त उन सामान जी रक़म बि लॻाई वेंदी, पोइ उन औरत जे मथां बि क़ुर्बानी वाजिब थींदी।